मां हाणे श्री कलदार मुखर्जी खे विनती तो कयां त वो पंहिंजो वीचार ऐं सिंधी समाज जो इतिहास इन जे बारे में पंहिंजा वीचार पेश कनि। मां थोरे में उन्हनि जो हिकु परिचय थो ॾियां। कलादार मुठवा संदसि जो नालो आहे, रहंदड़ विलेज पनवारी, पोस्ट गोरवाली ऐं तालुको भुज, कच्छ, गुजरात जा रहंदा आहिनि। मां इहा ख़ासि ॻाल्हि इन करे थो चवां छो जो असांजा जेके सुठा सुठा लेखक माना शहर जे अंदरि आहिनि, पर एॾनि इंटीरियर पार्ट जे अंदरि बि असांजा माना सुहिणा रत्न उते आहिनि। मां इन करे उन्हनि जो शहर जो नालो कयो। ऐं दादा जा घटि में घटि 9 पुस्तक पब्लिश थिया आहिनि ऐं दादा हिकु सुठो ट्रांसलेटर बि आहे। दादा 6 पुस्तक 6 किताब ट्रांसलेट कया अथनि ऐं उनमें उन्हनि खे हिकु किताब में प्राइज़ बि मिलियो आहे। ऐं दादा खे NCPCL दिल्ली इन विभाग में भी उन्हनि खे 50,000 रुपये जो इनाम मिलियो आहे। देश जे लेवल ते भी लगभग सभिनी सेमिनार में हिस्सो वठंदा आहिनि ऐं हमेशह रेगुलर ऑल इंडिया रेडियो ते ईंदा रहंदा आहिनि ऐं उहे रेगुलर ॿारनि जे लाइ क्लासिस हलाईंदा आहिनि ऐं लोक साहित्य जो भी प्रचार कंदा आहिनि। मां हाणे दादा खे चवंदुसि त उहो पंहिंजा वीचार सिंधी समाज जे इतिहास जे बारे में असां सभिनी खे पंहिंजी जेकी उन्हनि जो खजानो आहे उन खजाने मां असांखे ॿुधाईंदा। दादा अचो। महिरबानी चावला साहब। मां कलाधर मुतवा बनी कच्छ मां सभ खां पहिरीं शाह साईं जे लफ़्ज़नि में तव्हांजो स्वागत कयां। जीअं ससुईअ खे जॾहिं संदसि ढेर जॾहिं आया त ससु ख़ुशि थी करे चवे थी, आया तां आस थियाम बारोचा भंगोर में, आया तां आस थियाम बारोचा भंगोर में, ॾिसी पहर पुनूअ जी नए से नेण ठरिया, ॾिसी पहर पुनूअ जी नए से नेण ठरियाम, गूंदर विसरियाम सुखन शाख बड़ी। दोस्तों जीअं त निहालाणी साहब मूंखां अॻु जेको इतिहास वग़ैरह जी आर्यन जे बारे में ॿियूं टियूं शयूं ॿुधायूं, मां उन सिलसिले खे जोड़ींदे छो त हाणे असां जेके ॻाल्हियूं कंदा आहियूं सिंध या सिंधियत जूं ॻाल्हियूं, उहो असांजे लाइ हाणे भूतकाल आहिनि या पास्ट आहिनि। छो त असां हाणे जेके भारत में रहूं था उन्हनि वटि सिंध आहे कोन, असां वटि हाणे यादियूं ई आहिनि। पर एॾो ग़मगीन थियण जी बि ज़रूरत न आहे, छो त हिंदुस्तान में बि अहिड़ो हिकिड़ो टुकड़ो आहे जंहिंखे असां सिंध चई सघूं था, या कंहिं ज़माने में इहो टुकड़ो या इहो खितो या इहो इलाइक़ो सिंध जो भाङो हो जंहिंखे कच्छ चयो वञे थो। हूअं त कच्छ, बाड़मेर, जैसलमेर इहे जेका सॼी पट्टी आहे इहा सिंधी बेल्ट आहे, पर हिते जेके माण्हू रहनि था उहे यानी नेटिव सिंधी आहिनि जेके सदियनि खां हिते रहनि था। पार्टीशन थियो उन वक़्तु बि हिननि माण्हुनि होॾां वञणु पसंदि कोन कयो ऐं हिते ई अञा आबाद आहिनि। अहिड़े इलाइक़नि में कच्छ जो बि शुमार थिए थो ऐं कच्छ जी जेका आबादी आहे उहा तक़रीबन 75% जेके विद्वान आहिनि उन्हनि लिखियो आहे त 75-80% आहिनि, उहे वक़्तनि फ़वक़्तनि समय समय ते सिंध मां आयल आहिनि। माना कच्छ ऐं सिंध हिक ॿिए खां कंहिं ज़माने में अलॻि रहियो ई कोन्हे ऐं आज़ादीअ खां पोइ 71 ताईं त कच्छ ऐं सिंध जा लाॻापा हिक ॿिए सां अच वञ वारा हुआ ऐं हाणे जेको थियो आहे उहो थोरो अलॻि थियो आहे। ॿी ॻाल्हि त इन खां पुराणे इतिहास में वञूं त जीअं सिंध में मोहन जो दड़ो आहे, असां वटि बि मोहन जे दड़े जहिड़ी हिकिड़ी साइड आहे जंहिंखे धोलावीरा चयो वञे थो। धोलावीरा 5000 साल पुराणी सभ्यता जी वारी साइड आहे ऐं तमामु ज़रखेज़ आहे, तमामु रिच आहे। ऐं उन ज़माने में असांजा जेके सिंधी हुआ या असांजे जेके हड़प्पन संस्कृति जा जेके माण्हू हुआ तमामु सुधरियल हुआ। हुननि जेको शहर अॼु आहे उहो ॾिसण वटि आहे। हुननि जो जेको पाणी जो ड्रेनेज जो सिस्टम आहे अॼु बि माण्हुनि लाइ हिकिड़ो सबक़ु आहे। माण्हू उनखे ॾिसनि था ऐं उनखे सम्झण जी कोशिशि कनि था। मोहन जे दड़े जूं ॿियूं बि केतिरियूं ई असांजे धोलावीरा जूं ॿियूं बि केतिरियूं ई ख़ासियतूं आहिनि। धोलावीरा सभ खां पहिरीं 1963 में कंहिं माण्हू खे उतां का मोहर लधी ऐं उन अची ॻोठ में ॻाल्हि कई ऐं पोइ ईअं थींदे थींदे इहा ॻाल्हि सरकार ताईं पहुती ऐं 1990 में GP जोशीअ जी अॻुवानी हेठि इन जी खोटाई कई हुई। तंहिंखां पोइ वरी 1996 में RN बिस्त जे रहबरीअ में इहा खोटाई कई हुई।
ऐं इन ई खोटाईअ खां बाद जेके शयूं उतां लधियूं वियूं आहिनि उहे काफ़ी असांजो जेको इतिहास आहे, असांजो जेको कल्चर आहे उनखे ॾेखारीनि थियूं। जीअं झूना मट, खेतीअ जा साधन, रांदीका ऐं ॿियूं बि शयूं उतां खां लधियूं वियूं आहिनि, जेके हिते ई हिकिड़ो म्यूज़ियम ठहियल आहे, उन में इहे सभु डिस्प्ले कयलूं आहिनि। ऐं ॿियो कुझु शयूं जेके आहिनि सो दिल्लीअ में जेको म्यूज़ियम आहे, आर्कियोलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया जो जेको म्यूज़ियम आहे, उते बि इहे शयूं पियलूं आहिनि। ऐं इन खां अलावा ऐं इहो जेको असांजो धोलावीरा वारो शहर आहे, झूनो शहर आहे, उहो चवनि था त इन जो जेको हेठियों पासो आहे उहो 5000 साल पुराणो आहे, इन जो जेको मथियों तबिको आहे उहो 3000 साल पुराणो आहे। यानी इन जा ॿ भाङा आहिनि, ॿ हिसा आहिनि जेको ॾिसण वटि आहे। धोलावीरा खां अलावा कच्छ जे अंदरि ॿियूं बि काफ़ी साइट्स आहिनि, जीअं कानमेर आहे, इन खां पोइ खीरसरा आहे, कुरन आहे, रायण आहे, बड़ली आहे, खटिया आहे। इहे सभु साइट्स बि जेके आहिनि उहे हड़प्पन संस्कृतीअ सां तालुक़ रखनि थियूं। माना सिंध ऐं मोहन जे दड़े ऐं धोलावीरा खे जीअं असां अलॻि नथा करे सघूं, तीअं कच्छ ऐं सिंध खे असां कंहिं बि हिसाब सां अलॻि नथा करे सघूं। इन खां जीअं कंहिं ज़माने में कच्छ ऐं सिंध ते बौद्ध धर्म जो जेको बोलबाला हुई, जेका हींअर तव्हां स्क्रीन ते जेका गुफ़ा हली रही आहे, इहा बौद्ध धर्म जी गुफ़ा आहे। बौद्ध धर्म जी गुफ़ा जेको ह्यूअन सांग 7वीं सदीअ में जेको पंहिंजो हिकिड़ो किताबु लिखियो ऐं उन जेको कच्छ जो हुन सफ़र कयो, उन में उन ज़िक्र कयो आहे त जेका सिंधु नदीअ जे मुख ते जेके 80 गुफ़ाउनि जो ज़िक्र आहे, उन्हनि मां जेके सियोत जे पासे में जेके सियोत जी सीम में जेके गुफ़ाऊं आहिनि कच्छ में, उन्हनि मां इहे गुफ़ाऊं आहिनि, इहो उन्हनि लिखियो आहे। सिकंदर आज़म जॾहिं कच्छ आयो, यानी कच्छ हिकिड़ो झूने ज़माने जो सिंध खां जुड़ियल हिकिड़ो खितो आहे, हिकिड़ो इलाइक़ो आहे। कच्छ जी जोग्राफियाई ॻाल्हि कजे त कच्छ हींअर जेको आहे, कच्छ ऐं सिंध जे विच में वॾो ऋण जेको आहे उहो अचे थो, बाक़ी कच्छ खे जेको कच्छ ऐं सिंध खे अलॻि करे थो। इन खां अॻु जेको हुयोसीं, कच्छ खे जेका कोरी नदी हुई, कोरी नदीअ जो जेको ॾाखिणो पासो हो उहो कच्छ हो ऐं उत्तरियों पासो हो उहो सिंध हो। यानी सिंध ऐं कच्छ हर ज़माने में हिक ॿिए सां जुड़ियल रहिया आहिनि, हिक ॿिए सां मिलियल रहिया आहिनि। ऐं कच्छ ऐं सिंध जा माण्हू हमेशह हिक ॿिए जे इलाइक़नि में अच वञ कंदा रहिया आहिनि। ऐं कच्छ जा माण्हू जॾहिं ॾुकार वग़ैरह पवंदो त सिंध वारे जेके सिंधु नदीअ जा जेके पासा आहिनि, जेके पाणीअ वारा इलाइक़ा आहिनि, उन्हनि तरफ़ माइग्रेशन करे वेंदा हुआ ऐं उतां खां उते पंहिंजो माल चारींदा हुआ, या जेके वग़ैरह लाबारा वग़ैरह थींदा हुआ त उते उन्हनि सां लाबारा कंदा हुआ ऐं पंहिंजो पेट गुज़रान कंदा हुआ। इन खां अलावा कच्छ ते जेके मुख़्तलिफ़ क़ौमनि राज कया, यानी हाकिम रहिया, उन्हनि में मौर्य, ग्रीक ऐं उन खां पोइ सालीवान, शक, हूण, इहे सभु हिते कच्छ ते हुआ। कच्छ ते सभ खां वधीक राजपूतनि जो यानी समन जो राज रहियो, जेको आज़ादीअ ताईं रहियो। ऐं उहे यानी असांजे हुनजो जेको आहे सो उन्हनि जो वॾो राज रहियो। ऐं जीअं असांजे हिंदुस्तान में 4 वॾा तीर्थ आहिनि, नारायण सरोवर आहे, उहो असांजे कच्छ में आहे, जंहिंजो भगवत गीता में ज़िक्र आहे। उन्हनि भगवत गीता में ज़िक्र आहे त तत्र नारायण सरोवर सरस्वती तीर्थे सिंधु समुदयो संगमो यत्र सम हन मुनि सिद्ध निमित्ते वितम। जिते सिंधु नदी ऐं समुंड जो संगम थिए थो, उन नारायण सरोवर ते मुनियनि ऐं सिद्धनि तप कयो। यानी आज़ादीअ खां अॻु, उन खां अॻु असांजो कच्छ ऐं नारायण सरोवर सिंध हिक ॿिए सां जुड़ियल हुया। जीअं कच्छ मंझारा माण्हू सिंध
पैदल वेंदा हुआ, उठनि घोड़नि ते वेंदा हुआ। ऐं कच्छ सां जेको हुयो मांडवी वारे इलाइक़े खां नलिया वारे इलाइक़े खां यानी जहाज़ रस्ते बि कराची सां कच्छ जो रस्तो हुयो। त माण्हू पैदल उठनि घोड़नि ते इन खां अलावा पाणीअ जे जहाज़नि रस्ते बि कच्छ ऐं सिंध हिक ॿिए सां जुड़ियल हुआ। ऐं उन ज़माने में कच्छ जो जेको राब्तो हो गुजरात जे इलाइक़नि सां तमामु घटि हूंदो हो, सिंध सां ई वधीक हूंदो हो। कच्छ जो जेको लखपत आहे उहो हिकिड़ो बंदर हो कंहिं ज़माने में। जीअं तव्हां साईं निहालाणी साहिब ज़िक्र कयो त भई जेको आर्यन वग़ैरह जो जेको वापारु हो दुनिया जी कुंड कुर्छ ताईं हो, त उन सिलसिले में जेको लखपत बंदर हो या पाताल बंदर हो, उन कच्छ जो जेको वापारु हो जावा, सुमात्रा ऐं अफ्रीका ताईं हलंदो हो। ऐं लखपत जेको उन ज़माने में लखपत तमामु ज़रखेज़ बंदर हो, तमामु रिच बंदर हो, त उतां खां इहो सभु वापारु हलंदो हो। ऐं इन शहर जो नालो या हाणे त ॻोठ जी शिकिल में आहे, उन ज़माने में इहो शहर हो। लखपत बि इन करे नालो पियो जो उन ज़माने में जेका लखपत जी आमदनी हुई या उपत हुई, जेके असां रेवेन्यू चऊं, वो हर ॾींहुं लखनि जी तादाद में हो, यानी लख जी हुई। इन करे उनखे लखपत चयो वञे थो। इन खां अलावा जेके कच्छ में जेके बि जातियूं आहिनि, असां या कच्छ जी जेका संस्कृति आहे, कच्छ जी जेका सकाफ़त आहे, उहा अञा पंहिंजे पुराणे रंग ढंग में आहे। कच्छ ते अञा सिंध ऐं कच्छ जो जेको ॿोलीअ जे हिसाब सां बि अगरि असां चऊं त ग्रियर्सन कच्छीअ खे बि सिंधीअ जी हिकिड़ी ॿोली चयो आहे। ऐं कच्छी जेका आहे, मूं पाण कच्छ ते कमु कयो आहे, त कच्छी ऐं सिंधीअ में मूंखे को एॾो फ़र्क़ु कोन लॻे थो। 19-20 जो फ़र्क़ु आहे, बाक़ी 80% जेका कच्छी आहे उहा सिंधी आहे। ऐं कच्छ सिंध सां लाॻापा कटिजण जे करे हाणे जेको आहे सो कच्छीअ में सिंधीअ जो थोरो थोरो गुजरातीअ जो थोरो थोरो असरु वधी रहियो आहे। ईअं कच्छी सिंधी ॿोली वेस वॻा असांजे जेके साइट्स आहिनि, इहे सभु असांजूं सिंधी ऐं कच्छी हिक ॿिए सां रिलियल मिलियल आहिनि ऐं इन्हनि खे असां अलॻि नथा करे सघूं। इहो असांजो जेको आहे असांजो मिलियल विरसो आहे, असांजो गॾियल विरसो आहे। ऐं इहो असांजो अॻिते बि हलणु खपे। या जेका असांखे जेका खोट महसूसु थिए थी हिंदुस्तान में, त भई असांखे को सिंधी खितो कोन्हे, को इलाइक़ो कोन्हे, त मां सम्झां थो अगरि सिंधी माण्हू कच्छ खे एडॉप्ट कनि या कच्छ सां पंहिंजा रिश्ता या नाता जोड़नि, त कच्छ ऐं सिंध वरी बि हिकु कच्छी ऐं सिंधी वरी बि हिकु पाण में मिली सघनि था, वरी बि हिकिड़ो नओं खितो ठही सघे थो। हालांकि भाई प्रताप कोशिश कई, गांधीधाम अॾियो, आदिपुर ऐं गांधीधाम शहर अॾिया, पर किन वजहनि जे करे असांजा जेके सिंधी ॿाहिरि आहिनि उहे कच्छ में शिफ्ट न थी सघिया, या थोरी अंदाज़ में या थोरी संख्या में शिफ्ट थी सघिया। ऐं हाणे जॾहिं वरी असां इन जिहाद खे खयो आहे, इन मुहिम खे खयो आहे त भई असांखे को खितो हुअणु खपे, असांखे को इलाइक़ो हुअणु खपे, त उहो मां सम्झां थो कच्छ ई आहे जेको सिंधियुनि खे एडॉप्ट करणु घुरिजे। इन ॾिस में के क़दम बि खया विया आहिनि। जीअं दादी सुभद्रा आनंद जो हिकिड़ो प्लान आहे त भई जेको नारायण सरोवर आहे उते हिकिड़ो 100 करोड़नि जो मंदिर ठाहियो वञे, ऐं उनजो कम बि शुरू थी चुको आहे। उनजो पहिरियों फेस जेको आहे उहो फेस मुकमल बि थी चुको आहे। हाणे उते सैलानी वग़ैरह जेके आहिनि से अचनि था। जे पुराणे ज़माने में जेको नारायण सरोवर हो, असांजा सिंध जा माण्हू जेके हुआ, असांजा हिंदू सिंधी, उहे पंहिंजे पुरखनि जूं हाठियूं हिते तारण ईंदा हुआ, यानी श्राद्ध वग़ैरह अची नारायण सरोवर में कंदा हुआ। त वरी बि अगरि जीअं सुभद्रा दादीअ इहो इहा मुहिम हलाई आहे, त थी सघे थो वरी बि सिंधियुनि लाइ स्पोर्ट बणिजी सघे थो, सिंधियुनि लाइ हिकिड़ो आकर्षण जो केंद्र बणिजी सघे थो। सिंधी साहित्य जी या सिंधी अदब जी या ॿोलीअ जी जॾहिं असां ॻाल्हि कंदा आहियूं त शाह लतीफ़ खां सवाइ इहा ॻाल्हि या जेका आहे बहस अधूरी रहंदी आहे, छो त सिंधी ॿोलीअ जो जेको बुनियादु आहे उहो शाह साईं जी शाइरीअ ते ई ॿधलु आहे। त तव्हांखे ॼाणे ख़ुशी थींदी त
शाह साहब कच्छ तां कई भेरा कया ऐं अॼु बि उहे आस्थान आहिनि जिते शाह साहब पाण आया हुआ, जीअं लखपत आहे, कोटड़ा आहे, खणक आहे, अहिड़ा ॿिया बि जेके स्थान आहिनि जिते शाह साईं आया हुआ, उते अॼु बि उन्हनि जा आस्थान आहिनि, उन्हनि जा तकिया आहिनि। यानी सिंध ऐं कच्छ हिक ॿिए सां मिलिया पिया आहिनि। ऐं ॿी ॻाल्हि त जेको असांजो मेकण ॾाढा, जीअं कच्छ सिंधीअ में शाह लतीफ़ थी विया आहिनि, तीअं कच्छ जो हिकिड़ो वॾो शाइर थी वियो आहे जंहिंजो नालो हो मेकण ॾाढो। मेकण ॾाढा ऐं शाह लतीफ़ कंटेम्परेरी हुआ। शायदि मेकण ॾाढा उन्हनि खां 23 साल वॾा हुया। बाक़ी उन्हनि जी जेका शाइरी आहे, उन्हनि जी शाइरी जा जेके मौज़ू आहिनि सूफ़ीज़म वारा, उहे ॿिन्ही जो मौज़ू हिकिड़ो ई आहे। ॿिन्ही कच्छ ऐं सिंध जे माण्हुनि खे गॾु करण जी पंहिंजी शाइरीअ जे वसीले कोशिश कई आहे। ईअं कच्छ ऐं सिंध। ऐं इन खां अगरि असीं वञूं त जेको महेश्वरी या मेघवार समाज जो मामोई फ़क़ीर आहे, मामोई जूं वाणियूं बि कच्छ में हलंदियूं आहिनि, सिंध में बि हलंदियूं आहिनि। यानी कच्छ ऐं यानी इहे टे जेके माण्हू आहिनि, या जेके शाइर आहिनि, या जेके असांजा बुज़ुर्ग आहिनि, इन्हनि इहे जेके कच्छ जी बि मीरास आहिनि, कच्छ जी बि मिल्कियत आहिनि, त सिंध में बि हिननि जी इज़त आहे, सिंध जी बि इहे मिल्कियत आहिनि, सिंध जी बि इहे सुञाणप आहिनि। यानी कुल मिलाए करे असां चई सघूं था त भई कच्छ ऐं सिंध खे कंहिं बि हालत मां असां उनखे अलॻि नथा करे सघूं। ऐं कच्छ ऐं सिंध जे विच में जीअं झूने ज़माने में लड़ायूं थींदियूं हुयूं, त कच्छ ऐं सिंध जे विच में तमामु घटि ई लड़ायूं थियूं। हिकिड़ी लड़ाई जेका मशहूरु हुई सन 1762 में, जंहिंखे झारे वारी लड़ाई चयो वञे थो, उहा सिंध जे गुलाम शाह कलोड़े ऐं असांजे कच्छ जे महाराज जे विच में थी हुई। इन लड़ाईअ खां सवाइ ॿियूं नंढियूं नंढियूं जेके लड़ायूं थी हुयूं, बाक़ी ॿी का एॾी वॾी लड़ाई कोन थी। हा, इन लड़ाईअ में जेके 1762 वारी लड़ाई में तक़रीबन 80,000 माण्हू ॿिन्ही साइड जा माण्हू फौत थिया हुआ। असांजा जेके सैनिक हुआ उहे फौत थिया हुआ। इहा हिकिड़ी वॾी लड़ाई थी हुई। ऐं जेको सुमरन जो दौर हो, अॼु बि जा असांजो जेको कच्छ जो ऋण आहे, उते सुमरन जे दौर जो जेको शहर हो विगाकोट जो नालो शायदि तव्हां ॿुधो हूंदो। त उहो जेको आहे विगाकोट वारो शहर, जंहिंजा खंडर आहिनि, उहे असांजे कच्छ जे वॾे ऋण में अॼु बि मौजूदु आहिनि। उन खां अलावा कांजीकोट, रड़ी ऐं ॿिया मारो ऐं ॿिया बि अहिड़ा शहर आहिनि जिन जा खंडर आहिनि, जिन मां के सिंध वारे पासे यानी थर वारे पासे आहिनि, त के असां वारे कच्छ वारे पासे आहिनि, वॾे ऋण में आहिनि, ऐं के थर वारे ऋण में आहिनि। यानी ईअं असांजो जेको आहे विरसो सो बिल्कुलु मिलियो पियो आहे। ऐं कल्चर जे हिसाब सां अगरि असां ॾिसूं त जेको थर वारो पासो आहे, मां जिते रहां थो बनी जेको आहे सो सिंध जो जेको बदीन वारो इलाइक़ो आहे, उनखे बिल्कुलु साम्हूं आहे। ऐं जीअं असांजो लखपत अबड़ासो आहे या मांडवी आहे, उहो कराची वारे पासे या ठट्टे ज़िले वारे पासे आहिनि। ऐं कच्छ जो जेको पछम वारो इलाइक़ो आहे, उहो तव्हांजे थर वारे इलाइक़े सां सटियल आहे। झूने ज़माने में पछम खां, बनीअ खां, लखपत खां ऐं असांजो खड़ीर जेको आहे, हितां खां इहे रस्ता हूंदा हुआ, माण्हू हितां अच वञ कंदा हुआ। जे इहे सभु जेको ख़रीदारी वग़ैरह जेका कई वेंदी हुई, उहा सिंध मां ई कई वेंदी हुई। शादियुनि मुरादियुनि में या ॿियो जेको ज़रूरत जो सामान ख़रीद कयो वेंदो हो, उहो सिंध मां ई कयो वेंदो हो। त कुल मिलाए ऐं अॼु जो जेको असां लोक अदब खे ॾिसूं त उहो बि लोक अदब जेको आहे कच्छ जो, ख़ासि करे बनी ऐं पछम जो जेको लोक अदब आहे, उहो बिल्कुलु अञा पंहिंजी सिंधी लोक अदब वारी हालत में बिल्कुलु जीअरो जाॻंदो आहे। तव्हांखे हिते गुजारतूं, पहाका, चवणियूं ऐं ॿियूं बि जेके लोक अदब सां जुड़ियल शयूं आहिनि, उहो तव्हां अॼु बि कच्छ में ॾिसी सघो था, अॼु बि उन्ही खे माणे सघो था। जेके सिंध में कचहरियूं थींदियूं हुयूं, उहे अॼु बि बनीअ में थियनि थियूं, अॼु बि पछम में थियनि थियूं। अॼु बि राति जो जेके कचहरियूं थींदियूं आहिनि, त उन्हनि में गुजारतूं हलंदियूं आहिनि, पहाका चवणियूं हलंदा आहिनि। माना सिंधी ॿोली जेका आहे, सा अञा सुठे नमूने असांजे हिन खिते में जेका आहे सा जीअरी आहे।
बनी ऐं पछम जी सिंधी ॿोली, कच्छ जी ॿोलीअ खां, छो त कच्छ जी ॿोलीअ ते थोरो कच्छीअ जो या गुजराती जो वधीक असर आहे। या बनी पछम या अबड़ासी जी जेका ॿोली आहे उहा सिंध सां सटियल हुअण जे करे अॼु बि हुन ते बिल्कुलु सिंधीअ वारो असर आहे। थोरो घणो को फ़र्क़ु पियो आहे या लहजे में या कोई लफ़्ज़नि में, बाक़ी को ख़ासि वधीक फ़र्क़ु न आयो आहे। मौलूद, मदाऊं, ॾोहिड़ा, बैत, लोकगीत, जमाला, इहे सभु अॼु बि तव्हांखे कच्छ में ॿुधण में अची सघनि था, जेके सिंध में त बिल्कुलु सुठे नमूने जीअर आहिनि ऐं सुठे नमूने हलनि पिया था। ॿी ॻाल्हि, जे सोशल मीडिया जी ॻाल्हि ख़ासि करे मां तव्हांखे हिते ज़िक्र करणु चाहींदुसि, छो त अॼु ज़मानो सोशल मीडिया जो आहे। त कंहिं जीअं असांजो कच्छ सां सिंध सां लाॻापो 71 ताईं त हुयो, भली आज़ादी मिली, हिंदुस्तान ऐं पाकिस्तान अलॻि थी विया, तंहिंजे बावजूद बि सिंध ऐं कच्छ जा जेके अच वञ वारा नाता हुआ उहे जारी रहिया ऐं इहो हलंदो रहियो 71 ताईं। 71 वारी जेका जंग थी उन खां पोइ इहे नाता जेके आहिनि सो कटिजी विया। ईअं असांजो जेको ॿोलीअ वारो नातो आहे या जेको लोक अदब वारो नातो आहे सो सिंध सां धीरे धीरे कटिजण लॻो ऐं थोरो थोरो उन में घटिताई अचणु लॻी। पर हाणे जेको सोशल मीडिया जो ज़मानो आयो आहे त मूंखे लॻे थो त वरी बि उहे नाता जेके आहिनि से वरी उसरी रहिया आहिनि, छो त हाणे जेको आहे सो इहे बाउंड्रियूं रहियूं न आहिनि। हाणे सरहद वारी बाउंड्री आहे न आहे, इन करे हाणे माण्हू जेके आहिनि सो यूट्यूब था या व्हाट्सएप जे ज़रिए या ॿिया जेके सोशल मीडिया जा ज़रिया आहिनि उन्हनि सां वरी कच्छ सां या सिंध सां माण्हू हिक ॿिए सां जुड़िया आहिनि, पंहिंजे कल्चर सां, पंहिंजी ॿोलीअ सां, पंहिंजे सकाफ़त सां। ख़ासि करे जेको गायकीअ वारो आहे, कच्छ जा केतिरा ई कलाकार आहिनि जीअं गढ़वियुनि जो गायकी में, या जेके असांजा जेके मंगणहार आहिनि सिंध में या कच्छ में या राजस्थान या बाड़मेर में, कंहिं ज़माने में उहे असां वटि टेप रिकॉर्ड जूं कैसेटूं ईंदियूं हुयूं, उन मां सिखंदा हुआ ऐं ॻाईंदा हुआ। हाणे त जेको आहे सो सहूलियत थी पई आहे, व्हाट्सएप वग़ैरह ते या सोशल मीडिया तां उहे डाउनलोड करे उन्हनि खे उहे यादि कनि था ऐं महफ़िलुनि में कचहरियुनि में उनखे ॻायो बि वञे थो। त इहा जेका हिकिड़ी आहे हिकिड़ी तमामु सुठी शइ थी आहे। दादा थोरो टाइम जो अञा ॿ टे वक़्तु आहिनि। जी 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 बिल्कुलु बिल्कुलु, तव्हां चवंदा त मां बिल्कुलु वाइंड अप करे सघां थो करे। जी जी, त कुल मिलाए आख़िर में ईअं चवंदुसि त कच्छ ऐं सिंध जेका असां सिंधियुनि खे जेका हिंदुस्तान में खोट सिंधियत जी या सिंधी ॿोलीअ जी या असां उन हिसाब सां असां जेका कमी महसूसु कयूं था, उहो असां अगरि कच्छ खे एडॉप्ट कयूं या कच्छ खे इन हिसाब सां जोड़ियूं, जेके हिते जा नेटिव माण्हू आहिनि, त असां बिल्कुलु इन कमी खे पूरी करे सघूं था ऐं असांजो जेको लोक अदब आहे, जेका साहित्य आहे, संस्कृति आहे, उनखे असां पंहिंजे NCPSL जे माध्यम सां या सरकार जे माध्यम सां या NGOs जे माध्यम सां असां बिल्कुलु जोड़े करे असां इहा कमी पूरी करे सघूं था। मां आख़िर में तव्हां चावला साहब जो NCPSL जो ऐं तव्हांजी जेका सिंधी समाज जेका तव्हांजी संस्था आहे, मां तव्हां सभिनी जो थोराइतो आहियां जो मूंखे हिन इहो मंच मूंखे ॾिनो वियो ऐं मां पंहिंजा जेके वीचार आहिनि या पंहिंजी जेके दिलि जी ॻाल्हि आहे सा मां दुनिया ताईं या तव्हां ताईं पहुचाइण में कामयाबु थियसि। आदाब, जय झूलेलाल। दादा शुक्रिया। तव्हां जेको विषय खयो धोलावीरा जी सभ्यता, त जेसिताईं उहो हिकु पर्यटन स्थल न थींदो, जेसिताईं उते कुझु न कुझु माना कमाई जो रस्तो या कुझु जीअं पाणी घटि आहे, पाणीअ जी व्यवस्था, रोड ऐं जीअं न थींदी, तेसिताईं असांजा सिंधी भाउर बि उते अचण लाइ थोरो हिचकिचंदा। जे इहो पर्यटन स्थल सुठो थी वियो त किथे रेगिस्तान में बि सभु अची जमा थी वेंदा। त असां इहो आशा कयूं था। हा रतन जी, इन सिलसिले में मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि चवां, हिते रण उत्सव जो नालो तव्हां ॿुधो हूंदो, कच्छ में हले रण उत्सव बिल्कुलु सरहद ते आहे, रण में आयल आहे ऐं उते तमामु सहूलियतूं आहिनि, रिसोर्ट आहिनि, पाणी जी सहूलियत आहे ऐं धोलावीरा जेको आहे हितां रोड ठहण जे करे हाणे धोलावीरा जो जेको अगरि सैलानी अचे थो त हितां खां सिर्फ़ु 40-50 किलोमीटर थींदो। हा, डोलावरो जो नक्शो ॾिठो आहे, उते हाणे सुठी डेवलपमेंट थिए थी उते।
हाँ वो मां सॼो ॾिठो आहे मोदी साहिब सभु हुते कमु कनि था ऐं जेतिरो जल्दी बिल्कुलु। थींदो ओतिरो पाण ई सभु अची जमा थींदा, हुते हिकु नई सिंध बि वसी सघे थी।